अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों। अॼु असां 6 दर्जे में जेको 8हों बाब आहे उन जी 8 ॾहाई 3 मश्क में अलजेब्रा जा कुझु सवाल आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हिन वीडियो खां पोइ असांखे उमेद आहे त पहिरियां जेके 2 सवाल आहिनि उहे तव्हां हल करे सघंदा। त सभ खां पहिरीं त अलजेब्रा खे सम्झण जे लाइ तव्हांखे हिकु आसान तरीक़ो सां ॿुधाईंदासीं। उहो ही आहे त तव्हां फ़र्ज़ करियो त तव्हां जेको आहे सो कंहिं फ्रूट जे दुकान ते बीठा आहियो। त फ्रूट जे दुकान ते जेकॾहिं तव्हां बीठा आहियो त उते तव्हांखे जाम सारो फ्रूट नज़र ईंदो। जी उते तव्हांखे केला नज़र ईंदा, उते अॼुकल्ह ज़ैतून बि पिया आहिनि ताज़ा ताज़ा, ऐं सूफ़ बि हूंदा आहिनि, ऐं अहिड़े नमूने सां तक़रीबन फ़र्ज़ ही 2 टे शयूं उते तव्हांखे नज़र ईंदियूं। त हाणे पाण हीअं था करियूं जो ही जीअं त ही जिघा सिंधीअ जा नाला आहिनि वॾा सारा, इन्हनि खे पाण मटाए इन्हनि जा नवा ऐं नंढड़ा नाला था रखी छॾियूं। जीअं सूफ़ खे पाण करे था छॾियूं x, ज़ैतून जो नालो पाण रखूं था y, ऐं जेको केला आहिनि उन्हनि खे पाण z जो नालो था ॾेई छॾियूं। त पंहिंजी मर्ज़ी आहे पाण के बि नाला था ॾेई सघूं, हिन जो a ॾेई था सघूं, हिन जो b, हिन जो c, पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। पर अंग्रेज़ी जे अल्फ़ाबेट मां पाण के बि इन्हनि खे नाला ॾेई था सघूं। त हाणे जेकॾहिं तव्हांखे चयो वञे त बाबा हाणे घर में महिमान अची विया आहिनि ऐं तव्हां वञो 2 किलो सूफ़ वठी अचो, त ही बिलफ़र्ज़ x 1 किलो खे छो थो करे त तव्हां 2 किलो सूफ़ वठंदव, पर्ची ते तव्हां लिखंदा। तव्हांखे चयो वेंदो त उन्हनि सां गॾु 3 किलो ज़ैतून वठी अचो, त तव्हां 3 किलो जेको आहे सो तव्हां ज़ैतून वठी ईंदो। अहिड़े नमूने सां तव्हांखे जेकॾहिं चयो वञे त वञो केला जेके आहिनि से 2 दर्जन केला वठी अचो, त तव्हां 2 दर्जन केला हिन नमूने सां लिखंदा। त हाणे जेकॾहिं तव्हां वठी आया, जेकॾहिं तव्हांखे चयो वञे त बाबा हाणे सूफ़ जेके आहिनि से घटि पिया थियनि, वञो 3 किलो ॿिया वठी अचो, त तव्हां जेको आहे सो 3 किलो सूफ़ ॿिया वठी ईंदव। त उहे 3 किलो मतिलबु x 3x लिखिया वेंदा, तव्हां सम्झी वेंदो त सूफ़ आहे। वञो तव्हां 2 y वठी अचो, त तव्हां इन नमूने सां सम्झी वेंदो त 2 किलो ज़ैतून तव्हांखे वठणा आहे। हाणे जेकर तव्हांखे ॿुधायो वञे त बाबा हाणे कुल तव्हां केतिरो सामान कहिड़ो कहिड़ो वठी आयो, त तव्हां सम्झी सघो था त तव्हां 2x 1 ऐं 3 किलो सूफ़ 2 त इट मीन्स तव्हां टोटल 5x वठी आया। ऐं y यानी ज़ैतून तव्हां 3 किलो पहिरीं ऐं वरी 2 किलो बाद में वठी आया, त इहे तव्हां 5 किलो ज़ैतून वठी आया। ऐं साॻे नमूने सां केला जेके आहिनि से तव्हां न वरिता त उहे साॻिया ई रहंदा। त अहिड़े नमूने सां ईअं करे सघिजे थो। ऐं ॿियो पहिरियों सवाल हिन जो ईअं अथव, ऐं ॿिए सवाल में ॿियो कुझु बि कोन्हे, सिर्फ़ हिते प्लस जूं निशानियूं आहिनि जोड़ जूं। त तव्हां जेकॾहिं जोड़ ई लिखियलु हुजे त पहिरीं बाबा ही सामान वठी अचो ऐं ही सामान वठी अचो, त हाणे हिन जो कीअं थींदो त तव्हां हिन खे अहिड़े नमूने सां लिखी सघो था त 2x ऐं 3x 5x थींदा, 3y ऐं 2y 5y थींदा, ऐं 2z साॻे रहंदा। इहो तव्हां हमेशह यादि रखंदव त जेके सूफ़ आहिनि से कॾहिं ज़ैतूननि सां कोन मिलंदा, छाकाणि त उन्हनि जी जिन्स अलॻि आहे। केला कॾहिं सूफ़ कोन थींदा, त उन्हनि खे अलॻि अलॻि लिखिबो। बाक़ी हिकु जहिड़ा जेके हूंदा उहे पाण में जोड़ करे सघिबा। अहिड़े नमूने सां हिननि जी कटु थींदी आहे, उहा वरी कंहिं ॿी वीडियो में तव्हांखे सेखारींदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।